ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो हो त सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के राजा कटवांग जो हाल ॿुधाईंदे ॿुधाइनि था त कहिड़ी तरह देवताउनि राजा कटवांग खां मदद घुरी हुई ऐं आख़िर में कहिड़ी तरह राजा कटवांग ॿिनि घड़ियुनि में ही पंहिंजो उद्धार करायो हो। पोइ सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के चवनि था त तुंहिंजी मुक्ति लाइ श्रीमद् भागवत महापुराण खां सवाइ ॿी का अहिड़ी कथा या ग्रंथ न आहे, ॿी का अहिड़ी शेवा पूजा न आहे, ना ई का अहिड़ी दान धर्म या का यात्रा तीर्थ आहे जेका तोखे सिर्फ़ 7 ॾींहंनि में ही मुक्ति प्राप्त कराए सघे। तंहिं लाइ तूं श्री कृष्ण भॻवान जो ध्यानु पंहिंजे हृदय में धरे भागवत महापुराण जी कथा ध्यान ॾेई ॿुध। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जे पहिरें अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के चयो हो त तूं पंहिंजे हृदय में श्री कृष्ण भॻवान जे चरणनि जो ध्यानु धरे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा ध्यानु ॾेई ॿुध। सुखदेव जी महाराज जे ही चवण जो मतिलबु ही हो त राजा जे मन मां तक्षक नांग जे ॾंगण जो डपु निकिरी वञे ऐं जॾहिं राजा पंहिंजे मन में यकीन करे सम्झंदो त सिवाय नारायण प्रकाश जे ॿी का बि शइ दुनिया में न आहे, तॾहिं तक्षक नांग जो डपु छॾे ई सम्झंदो त केरु कंहिंखे नथो दुखोए। जॾहिं अहिड़ी तरह जो ज्ञान हिन जे मन में आयो तॾहिं जीवन मुक्त थींदो। ही ॻाल्हि ॿुधी राजा परीक्षित ॾाढो ख़ुशि थी चयो, ए महाराज, मां कहिड़ी तरह वेही कहिड़े रूप जो ध्यानु धरियां। सुखदेव जी महाराज चयो, ए राजा, तूं केले जे आसन ते वेह ऐं हिकु चित थी अगरि परमेश्वर जे कंहिं नंढे रूप जो ध्यानु न करे सघीं त सभु दुनिया परमेश्वर जे विराट रूप में सम्झी उन जो ध्यानु लॻायो। भॻवान जे इन विराट रूप जो हाल कुझु हिन तरह आहे त पाताल लोक परमेश्वर जा पेर ऐं रसातल सुतल लोक जंगू आहिनि ऐं वितल ऐं उतल लोक रानू सम्झ ऐं पृथ्वी कमर आहे ऐं आसमान धन ऐं ज्योतिष चक्र ऐं जिते सूरज ऐं चंद्रमा रहनि था उहा छाती सम्झ ऐं महर लोक गलो आहे, जमलोक वात ऐं तपलोक मथो आहे। ब्रह्मा जीअ जा 7 लोक बि उन आदि पुरुष भॻवान में आहिनि। इंद्र ऐं ॿिया देवताऊं उन जूं ॿाहूं आहिनि ऐं ॾही दिशाऊं कन आहिनि ऐं अश्वनी कुमार नक ऐं सभु सुगंधूं नासूं आहिनि। अगन मोह आहे ऐं आकाश अगन जे रहण जो घरु ऐं सूरज अखियूं आहिनि ऐं ॾींहुं राति अखियुनि जे छंभण सां थींदा आहिनि। जल पेर आहिनि ऐं दुनिया जा सभु ज़ाइका ज़बान आहे ऐं यमराज ॾंड माया ऐं उन जी खिल ऐं लाज मथियूं चप आहे। लालच हेठियूं चप ऐं धर्म छाती ऐं अधर्म पुठ आहे ऐं दुनिया जा सभु दरख़्त बदन जा सना सना वार आहिनि ऐं बादल जा ककर सिर जा वार आहिनि ऐं नदियूं बदन जूं रगूं ऐं पर्बत शरीर जूं हॾियूं सम्झ। समंदर पेट आहे, हवा सांस आहे ऐं मन चंद्रमा आहे। मेघ जो पाणी बिज
सुबुह ऐं शाम परमेश्वर जा कपिड़ा आहिनि। परमेश्वर जे इन रूप में आदमी बुद्धीअ सां आहिनि ऐं घोड़ा, गॾे, खच्चर ऐं ऊठ वग़ैरह भॻवान जे नुंहं मां पैदा थिया आहिनि ऐं हिरण वग़ैरह ॿिया जानवर भॻवान जे जंघे खां पैदा थिया आहिनि ऐं पखी वग़ैरह ज़बान खां ऐं गंधर्व विद्याधर चारनि अप्सराऊं सिर खां आहिनि ऐं बगर वग़ैरह पेरनि जी खुरीअ खां ऐं यज्ञ ॿिया परमेश्वर जी कृपा सां पैदा थींदा आहिनि। आदमीअ जे जीवन में ज्ञान हूंदो आहे ऐं ॿिए जनम यानी पशु पखी वग़ैरह जे जनम में ज्ञान न हूंदो आहे। अहिड़े क़िस्म जो विराट रूप परमेश्वर जो आहे। उन जो तूं ध्यानु कर ऐं जॾहिं हिन में तुंहिंजो मन लॻे ऐं संसारी वहिंवार खां मन परे परे थिए, इंद्रियूं कब्ज़े में अचनि, तॾहिं तूं भॻवान जे कंहिं बि नंढे रूप जो ध्यानु कजि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण ॿियो स्कंद पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।